जेतिरो जल्दी थी सके इन मसले जो हल कढो। जेकॾहिं चाकर ख़ान जो थोरो बि शक मुझे मथां आयो न त इन जो इल्ज़ाम मां तव्हां ॿिन्हिनि जे मथां आणी छॾींदसि। पोइ वेठा कंदा रहिजो, वारे तारा गोल तारा। इहो रूंडो ऐं जाबिर रावल खान जा कातिल आहिनि। ये पंहिंजी जान छॾाइण लाइ किथे असांखे न फासाइनि। वो भली असांखे फासाइण जी कोशिश कनि, पर रईस चाकर खान एतिरो जल्दी उन्हनि जे मथां एतबार कॾहिं बि कोन कंदो। बचड़ा, तव्हां इहो पंहिंजो सख़्तु लहजो अकेलाईअ में मुंहिंजे मथां ज़ाहिर करे सघो पिया, पर छा हिन छोकिरीअ मां वसीना बेगा जॾहिं त तूं पंहिंजा सभु रिश्ता मूंखां विञाए चुकी आहे, हुनजे हूंदे मां तोखे अमा करे छॾींदो आहियां। पर तूं मुंहिंजी घरवारी खे छोकिरी चई इख़्लाक़ खां किरियल हरकत कई आहे। मां तव्हांखे वाज़िह कंदो रहां त ही सोरठ बेगम आहे, रईस चाकर खान जी इज़त वक़ार आहे। मुंहिंजी ज़िंदगी जी हिन हवेली जी पूरी जायदाद जी मालिकाणी आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।